ख़बरूं तो मौसमियात खाते पारां अॼु खां मुल्क में तेज़ बरसात जी अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते चयो आहे त पंजाब, केपी, बलोचिस्तान ऐं सिंध में बरसात पवण जो इम्कान आहे। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते अॼु खां मुल्क में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते चयो आहे त पंजाब, केपी, बलोचिस्तान ऐं सिंध में बरसात पवण जो इम्कान आहे। अवांखे ॿुधाए त सखर, लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते अॼु खां मुल्क में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते चयो आहे त पंजाब, केपी ऐं बलोचिस्तान ऐं सिंध में बरसात पवण जो इम्कान आहे। सखर, लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात पवण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं त मौसमियात खाते अॼु खां मुल्क में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते चयो आहे त पंजाब, केपी ऐं बलोचिस्तान, सिंध में बरसात पवण जो इम्कान आहे। सखर, लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात पवण जो इम्कान आहे।